नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कराची का शेयर कंदा तो सुपर हाईवे ते डंपर ऐं स्कूली वैन में टक्कर थियो आहे। 14 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में 8 ॿारनि समेत 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। ख़बर के हवाले से अवां खे आगाह कंदा नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा कराची का सुपर हाईवे ते डंपर ऐं स्कूली वैन में टक्कर थियो आहे, जंहिं सबबि 14 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। हादसे बाबति तव्हां खे आगाह कई पिया। सुपर हाईवे ते डंपर ऐं स्कूली वैन में टक्कर सबबि 14 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे में 8 ॿारनि समेत 14 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। इन हवाले सां नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इसहाक, आगाह कजो, हादसो कीअं पेश आयो आहे ऐं जेकी ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी छा कंडीशन ॿुधाई वञे थी? जी बिल्कुल मंगल ॾिसे अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। सुपर हाईवे वारो इलाइक़ो आहे जिते हिकिड़े पंप जे वेझो स्कूल गाड़ी ऐं जेको हेवी ट्रक जे विच में रोड हादसो पेश आयो आहे। 8 ॿारनि समेत जेके 14 माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे चीपा एम्बुलेंस ज़रिए डाव अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त ज़ख़्मी ॿारनि जी जेकी सुञाणप आहे उहा बि कई वई आहे, जंहिंमें शहरियार आहे, हसनैन आहे ऐं जेको आहे जाफ़र, हसन, जुनैद ऐं ॿिया जेके ॿार आहिनि उहे शामिल आहिनि। जॾहिं त जेकी ॿारनि जी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे। तमामु ॿारनि खे इलाज लाइ डाव अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे। पुलिस स्कूल गाॾी खे जेको सब्जी सां भरियल ट्रक हुयो उनखे जेको आहे साइड सुपर हाईवे थाणे मुंतकिल करे छॾियो आहे ऐं जेको ड्राइवर आहे गाॾी जो उहो फरार थी वियो आहे। ॿुधाए पियो त जेकी सब्जी सां भरियल ट्रक गाॾी हुई उनजी लापरवाही जे करे इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे ऐं जेको आहे 14 ॿार उनमें ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधाए पियो त सुबुह सवेर ई इहा स्कूल वैन हुई जेकी रूटीन जे मुताबिक़ ॿारनि खे मुख़्तलिफ़ हंधनि तां खणी करे स्कूल पहुचाए थी, त जेको सब्जी सां भरियल ट्रक हुयो उन ड्राइवर जी लापरवाही जे करे जेको आहे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें 14 ॿारनि जेके ज़ख़्मी थिया आहिनि ऐं ज़ख़्मियुनि जी जेकी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे। पुलिस जो चवणु आहे त जेकी वाक़े जी जांच आहे उहा शुरू कई वई आहे ऐं जंहिंजे बि ग़फ़लत सां इहो वाक़ियो पेश आयो आहे उनजे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। जी इसहाक, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।